नाज़रीन, मनसूबाबंदी ऐं तरक़ियाती खाते जे ज़ीली इदारे अर्बन पॉलिसी ऐं स्ट्रेटजिक प्लानिंग तरफ़ां हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़ननि जे 14 ज़िलई हेडक्वार्टरनि जे शहरनि जे लाइ मास्टर प्लान ड्राफ्ट रिपोर्ट में मटियारी हेडक्वार्टर खे बि शामिल कयो वियो आहे। ड्राफ्ट रिपोर्ट में 2020 खां 2037 ताईं जे वीज़न तहत मटियारी टाउन खे मॉडल टाउन बणाइण जे लाइ मनसूबाबंदी जो आगाज़ कयो वियो आहे। उन हवाले सां डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी सदारत में डीसी ऑफिस मटियारी में हिकु आला सतही इजलास थियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 नईम अहमद सुमरो, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट रियाज़ अहमद गाहूटी, असिस्टेंट कमिश्नर मटियारी इमाम बख्श काका, AAN प्रोविंशनल बिल्डिंग हैदराबाद फिदा हुसैन पीरज़ादो, DO एजुकेशन मटियारी कमरल निसा मक्सी, डिप्टी DO एलिमेंट्री हायर सेकेंडरी नाहिद खान लगारी, SDO वर्क्स एंड सर्विसेज गुलाम मोहम्मद, मुख्तियार मटियारी, गुलाम मुस्तफ़ा शहर समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में ब्रीफिंग ॾींदे असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट रियाज़ अहमद गाहूटीअ चयो त प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते पारां रिपोर्ट में मटियारी हेडक्वार्टर टाउन लाइ सभिनी खातनि बिलख़ुसूस तालीम, पब्लिक हेल्थ, रोड सेक्टर्स, सिहत, एग्रीकल्चर, लाइव स्टॉक एंड फिशरीज़ समेत ॿियनि खातनि जे बारे में हिकु जामिया प्लान तरतीब ॾिनो पियो वञे, जंहिं ज़रिए अवाम खे जदीद तरीन सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं ऐं ॼाणायल खातनि जे ज़रिए अवाम खे जदीद सहूलतुनि खां सवाइ उन्हनि जो मयार ज़िंदगी बहितर करण में मदद मिलंदी। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो सभिनी इदारनि जे ऑफिसरनि खे हिदायत कई आहे त उहे जल्द खां जल्द जामिया रिपोर्ट तयारु करे पेश कनि त जीअं उहा रिपोर्ट सिंध हुकूमत जी मनसूबाबंदी ऐं तरक़ियाती वारे इदारे खे मोकिले सघिजे ऐं वीज़न 2020 खां 2037 ताईं जे हवाले सां जामिया मनसूबाबंदी करे कमु शुरू करे सघिजे।